कराची जी दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में पेपर ॾियण लाइ वेंदड़ शागिर्दनि खे गार्डन रोके तदलील जो निशानो बणाइण बाबति पुलिस हवाले कयो। जमशेद क्वार्टर पुलिस 7 शागिर्दनि सरमन बिरोही, मोहसिन, अली साद सूमरो, बासित ज़फ़र, ताहिर ऐं हलीम खे गिरफ़्तार करण बाबति कुझु देर में आज़ाद कयो। शागिर्दनि इल्ज़ाम हयो त हू पेपर ॾियण वञी रहिया हुआ त गार्ड नूर सेंटर में दाख़िल थियण खां रोकियो ऐं गारगंद कई, जंहिं तां ॻोड़ थियो त पुलिस घुराए खेनि गिरफ़्तार करायो वियो। शागिर्दनि मूजिबि गार्ड तदलील कई ऐं धमकियूं ॾिनियूं। वाइस चांसलर मामले जो नोटिस वठे। ॿिए पासे शागिर्द अॻवान सिंधु नवाज़ गांगरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शागिर्द पेपर लाइ विया पए त गार्ड रोके तदलील कई। वीसी पुलिस घुराए शागिर्दनि खे गिरफ़्तार करायो आहे। अहिड़े अमल जी हू मज़म्मत कनि था। होॾां जसकम अॻवान अमीर आज़ाद पंवर जसाफ अॻवान जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे चयो आहे त यूनिवर्सिटियूं शागिर्दनि खे इल्म दोस्त माहौल ॾियण बदिरां उन्हनि खे फोर्स सां गिरफ़्तार कराए रहियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk